शहीदन जे शहर गड़ी खुदा बख्श जूं ॿई यतीम सॼियूं भेनरियूं बेनज़ीर ऐं गनवा चमड़ी जे कैंसर सबब जिना अस्पताल जे ॿाहिरि फुटपाथ ते बेयारो मददगार 15 सालनि जी न्याणी बेनज़ीर जूणे जो ऐं 9 सालनि जी न्याणी गनवा जूणे जो कैंसर जी बीमारी सबब ज़िंदगी खां मायूस तक जे चूंडियल पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MNA बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं MPA फरियाल डालपुर तोड़े सिंध हुकूमत तोड़े सिहत खाते जी पत वाइखी करे छॾी। मासूम न्याणियुनि जो चवणु हुयो त आख़िर असां बि इंसान आहियूं, असांखे बि ज़िंदगी गुज़ारणी आहे। उतां जा चूंडियल नुमाइंदा सिर्फ़ु पंहिंजा पेट भरींदा रहनि था, असां उन्हनि जे अॻियां कीड़ा मकोड़ा आहियूं। असां ॿई भेनरियूं तड़पी तड़पी मरी वेंदियूंसीं, पर असांजे तक जा चूंडियल नुमाइंदा जिन खे वोट ॾेई कामयाब कयोसीं उहे असांजी मदद त करे पर कॾहिं असांजे ॻोठनि में दड़ी कोन आया। यतीम न्याणियुनि जो चवणु हुयो त असां लाड़काणे खां कराची जिना अस्पताल इलाज जे लाइ आया आहियूं, पर हिते फुटपाथ ते पिया गुज़ारियूं। पाक ह्यूमन राइट्स जस्टिस कराची डिवीज़न जे सदर हारून जमाली जो चवणु हुयो त जॾहिं मूं न्याणियुनि खे फुटपाथ ते ॾिठो त मुंहिंजी अखियुनि मां ॻुड़ा निकिरी आया, पर मुंहिंजी दिलि बि रोई रही हुई। सो आउं बस आहर कोशिशि करे रहियो आहियां त हिन न्याणियुनि जो इलाज करायां ऐं हिननि खे दाख़िल करायां जिना अस्पताल में, ऐं आउं वस वारनि खे गुज़ारिश थो कयां त हिन न्याणियुनि जी ज़िंदगी बचाइण में हिननि जी मदद कयो ऐं हिननि जा हथ मज़बूत कयो। मासूम न्याणियुनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वज़ीर आला सिंध मुराद अली शाह फरियाल डालपुर खे इलाज कराइण जी अपील कई।